सचो सतरंग। पांच साहब विस्पतवार नामदान जे शुभ अवसर ते उन्हीं सच साईं जी रहमत पाइण जे लाइ सनंदावन में आए। सवेड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। विस्पतवार नामदान यानी उन सच्चे साईं जेके नाम के पाए करे असां पंहिंजे जीवन के उन्हीं में समायूं। छाकाणि त नाम जो मक़सदु हूंदो आहे उन्हीं में समाइण, उन्हीं मालिक जहिड़ो थियण, उन्हीं खे पाइण या उन्हीं ताईं पहुचण। असां सभु इंसान पतो न आहे केतिरनि जन्मनि केतिरनि जूणियुनि ऐं कहिड़े कहिड़े माहौल खां थी करे इंसान बणिजी करे आयासीं। इंसान बणियासीं यानी सभ खां श्रेष्ठ ऐं बहितर त थियासीं ॿियनि जोड़ियुनि में रहंदड़ जीवन खां। पर जितां जितां फिरी आयासीं उहे सभु जोड़ियूं उहे सभु जनम बि पाण सां गॾु खणी आयासीं। ऐं हर एक जीवन जी जान यानी नेचर उहा बि पाण सां गॾु खणी आयासीं। तंहिंजे करे असां इंसान बणियासीं पर जेके सभु नेचर गॾु खणी करे आयासीं, सभु आदतूं गॾु खणी करे आयासीं, उन्हीं में असांजी मर्ज़ी हूंदी आहे त असां कुझु बि बणिजूं। इन करे इंसान जी भेट कॾहिं इंसान सां न कई वेंदी आहे। जहिड़ी असांजी नेचर हूंदी, जहिड़ो अमल हूंदो, जहिड़ो ॻाल्हाइणु हूंदो, जहिड़ो अंदाज़ हूंदो, उन्हीं सां भेट कई वेंदी आहे। जेकॾहिं चङो ॻाल्हाईंदासीं कोयल सां भेट थींदी, ग़लति ॻाल्हाईंदासीं कांउ सां भेट थींदी, अजायो कुझु ज़्यादा थींदो त कुते सां भेट थींदी, बाक़ी भरकम थींदासीं हाथी सां भेट थींदी। जेकॾहिं चङा थींदासीं कंहिं देवी देवता सां भेट थींदी, जेकॾहिं ऊचा थींदासीं भॻवान सां भेट थींदी, जेकॾहिं सभ जे कमु ईंदासीं कंहिं देव सां भेट थींदी, जेकॾहिं
नाम ध्यान शराफत सां हलंदासीं, कंहिं संत सां भेंट थींदी। ऐं जेकॾहिं सभ खे सम्झी करे, सभिनी जुणनि में सम्झी करे पंहिंजो पाण खे मथां कंदासीं त इंसान बणिबासीं, इंसान सां भेंट थींदी। तंहिंजे करे असां इंसान ताईं सभु कुझु बणिजी आयासीं। मालिक असांखे सभु कुझु बणाए करे मोकिलियो, पर इंसान बणाए करे उन असांखे जेका ॿुधी सम्झ अकुल ॾिनो त पोइ असांजी ॿुधी अञा अॻिते वई। पहिरियों सोचियोसीं इंसान बणिजी करे आया आहियूं, संसार में आया आहियूं, हितां थी करे भई स्वर्ग खे पाईंदासीं, संसार जे बि सुख पाईंदासीं, अॻिते बि स्वर्ग हूंदो। यानी मरी मिटी सड़ी करे बि पोइ बि कुझु बणिबासीं। वरी ज़हन में आयो भई स्वर्ग हुजे या नरक हुजे, किथे बि हुजूं, जीअं संसार में आयासीं, थोरो वक़्तु आयासीं, हलिया वियासीं, उन महिमान वांगुरु, उन मुसाफ़िर वांगुरु, जेको कॾहिं ॿीहर वियासीं वरी घर मोटी आयासीं। तंहिंजे करे उहो स्वर्ग नरक बि ईअं ई हूंदो। जहिड़ा कर्म कंदासीं उनजो फल पाए करे मोटी ईंदासीं, वरी साॻियो ओड़ा तेड़ा ई थींदासीं। तंहिंजे करे स्वर्ग ऐं नरक जी अहमियत बि शायदि कोन रही, भई कुझु वक़्तु वञी करे मोटणो ई आहे। तंहिंजे करे असांजी सोच उहा तेज़ी सां वधंदी रही, ऐं पोइ सभ सां भेंट कंदे, सभ सां हलंदे आख़िर उन सचे साईं, उन परमात्मा, उन ईश्वर ताईं पहुतासीं। सोचे सम्झंदे, वधंदे, ॾिसंदे भई ठीकु आहे, बाक़ी सभु कुझु जेको बि आहे उहो तहिड़ो ई रहंदो, सभु कुझु अचण वञण वारी ॻाल्हि आहे। इन करे बाक़ी सभु संसार खे कूड़ ऐं परमात्मा जे नाम खे, उन सचे साईं जे नाम खे सच चयो वेंदो आहे। हाणे कूड़ जो मक़सदु कोई इहो न आहे भई सभु कुझु कूड़ आहे, भई सभु कुझु ग़लति आहे, इहो असां कॾहिं न सोचो। असां चऊं संसार कूड़ आहे, रिश्ता कूड़, नाता कूड़ आहे, उथी वेठी कूड़ आहे, कारोबार कूड़ आहिनि, सॼो ब्रह्मांड कूड़ आहे। इन जो मक़सदु इहो कुझु बि न हूंदो आहे। कूड़ जो मक़सदु खोट, बेईमानी, अहिड़ो कुझु बि न आहे। कूड़ जो मक़सदु आहे इहो घणो वक़्तु निभाए न सघंदो, घणो वक़्तु हली न सघंदो। जेके रिश्ता नाता आहिनि, संसार आहे, जेको ठहियो आहे उहो रहंदो ज़रूरु, जेको आयो आहे उहो वेंदो ज़रूरु। कोई काॾो आयो आहे, छा ठाहियो, कीअं ठहियो, इन करे हमेशह न रहंदो। सालनि जा साल, सदियूं, हज़ारे साल रही सघनि था, पर आख़िर जेकॾहिं परलय बि अचे तॾहिं बि त सभु कुझु ख़तमु थींदो, माना कुझु जेको आयो आहे न रहंदो। कूड़ जो मक़सदु कोई खोट, कोई बेईमानी न आहे। यानी इहे सभु चीज़ूं अचण वञण वारियूं आहिनि। कॾहिं मिलियासीं, कॾहिं न मिलियासीं, कॾहिं रहियो, कॾहिं न रहियो। सो कूड़ जो मक़सदु ॿियो कुझु बि कोन्हे। कूड़ जो मक़सदु आहे हमेशह साथ निभाइण वारो न आहे, न उहो निभाइण वारो आहे, न असां निभाइण वारा आहियूं, ॿई निभाइण वारा आहियूं। असां बि चऊं सदाई गॾु रहंदासीं, इहो ई पतो न आहे हिकु सां खयूं आहे, ॿियो खयूं ई न आहे, पतो न आहे छा करे कहिड़ो रहंदासीं। न पाण ते विश्वास आहे, न साम्हूं वारे ते विश्वास आहे। तंहिंजे करे जेको सच उन परमात्मा, उन सचे साईं, उन ईश्वर सां जोड़ियो वेंदो, उनजो मक़सदु आहे भई उहो सदाई रहंदो। संसार त छा,
पूरो ब्रह्मांड रहे न रहे उहो ई रहंदो। तंहिंजे करे इंसान जी सोच तरक़ी कंदे, ॻोल्हींदे, तलाश कंदे, वधंदे, अमल कंदे ऐं हू उन परमात्मा, उन ईश्वर, उन सचे साईं ताईं पहुची वई। तॾहिं उनखे ज़हन में आयो त जेकॾहिं उहो ई सच आहे, सदाई रहंदो, त पोइ छो न उन ताईं पहुतो वञे, उन साईं नातो जोड़ियो वञे, उन में ई समाइजी वञे, उन खे ई पाए वठिजे या उन सां ई मिली वञिजे। जॾहिं उन सां मिलबो, उन ताईं पहुचबो, पोइ हू त सदाई रहंदो। अगरि उन में रहंदासीं त पोइ कॾहिं ख़ात्मो न थींदो। पोइ सभु चक्कर, सभु बंधन, सभु कुझु ख़तमु थी वेंदो। पोइ अच वञ जेका बि आहे उहा सभु ख़तमु थी उन हिकिड़े ताईं पहुचबो त उनखे तोड़ निभाइणु चयो वेंदो आहे। उनखे ई उन ताईं पहुचणु चयो वेंदो आहे। तोड़ निभाइण जो मक़सदु इहो कोन्हे भई बसि अॼु आहियूं, भई जेसि ताईं आहियूं बसि निभिजी अचे, छा वञण खां पोइ ख़तमु थिया, कुझु बि न। न, हीउ रिश्तो उहो हूंदो आहे जेको वञण खां बाद हमेशह क़ाइमु रहे, जेको कॾहिं ख़तमु न थिए। आमतौर तोड़ निभाइण खां सभिनी शायदि जेसि ताईं ज़िंदगी आहे तेसि ताईं निभायोसीं, भई ठीकु आहे, पंहिंजो वक़्तु पूरो कयोसीं, पोइ सही ग़लति कुझु बि थियो, उन सां कोई तोड़ निभाइण यानी तोड़ ताईं पहुचणु, उन मालिक ताईं रसाई करणु, उन खे पाइणु ऐं उन खे पाइणु जो ई मार्ग, जो ई रस्तो, उहा ई मंज़िल, उन खे नाम चयो वियो। यानी मालिक खे एतिरो सिमरियो, एतिरो ध्यायो, एतिरो हुजे जो उनखे यादि करे करे उन ताईं पहुची पचे, उन वांगुरु थी वञो, उन वांगुरु पहुची वञो। ऐं पोइ उनजे लाइ चयो वियो तॾहिं थींदो जॾहिं उनखे समर्पण करे छॾियो, पंहिंजो पाण खे ॾेई छॾियो। ऐं उनजे लाइ रस्तो निकितो तो श्वास श्वास में सिमर, यानी श्वास श्वास असांजो ख़ाली न वञे। ऐं पोइ उनखे चवण जे लाइ भई मालिक खे कॾहिं भुलिजो न, त पोइ इहे लफ़्ज़ बि चयूं भई अंतमती सो गति, भई जेको आख़िर में सोच हूंदी, आख़िर में वीचार ईंदो, आख़िर में ख़्यालु ईंदो, उहा ई मंज़िल मिलंदी। ऐं इहे लफ़्ज़ वॾे अकुल सियाणप सां चया वेंदा। जंहिं बि चयो आहे इहो अंतमती सो गति, भई जेको अंत समय ख़्यालु हूंदो उहो ई वरी ॿियो जनम थींदो, यानी उते पहुच थींदी। ऐं अंतमती सो गति ओड़ा थींदासीं भई संसार में जहिड़ो रहियासीं, पर आख़िरी सांस ते जेको ख़्यालु हूंदो अॻिते जो फ़ैसिलो उन ते थींदो। ऐं वॾी समझदारी जा लफ़्ज़ लॻंदा आहिनि इहे, छाकाणि त जंहिं बि चयो, जिते बि चयो, जंहिं बि वेद पुराण जो वाक्य आहे, कंहिंजो बि आहे, वॾी समझ भरियो वाक्य आहे। भई अंतमती इहो त पतो ई न आहे, असां हिकिड़ो खयूं आहे, ॿियो खणंदासीं न खणंदासीं, कहिड़ो पतो पवंदो अंत किथे थींदो, कहिड़ी तयारी करण जो मौक़ो मिलंदो, कहिड़ो चवंदासीं घड़ी खनि तर्स मंजाब कर, मौत खे कोई रोके सघंदो आहे? यानी हिकिड़े श्वास जेतिरी बि विथी न ॾिनी वई, हिकिड़ो माइक्रो सेकंड जी बि विथी न ॾिनी वई। भई घड़ी खनि लोॾो आयो, पेर तिरकियो पियो,
जेतिरी विथी बि न ॾिनी वई भई हर वक़्तु हर घड़ी हर समय मालिक जी यादि हुजे तॾहिं मालिक सां पहुची सघंदासीं। थोरो बि भुलासीं ख़्यालु कोई बि हुयो वियासीं उन ख़्याल जी जोड़ में हलिया वेंदासीं, उन जॻह में हलिया वेंदासीं। यानी हर वक़्तु कॉन्शियस, हर वक़्तु मालिक जो नाम, हर वक़्तु ध्यानु, उनते बाक़ी कोई गुंजाइश छॾी न वई। वरी अकुले समझ सां कमु वरितो वियो। ऐं छाकाणि त उन खे सभ खां सवलो तरीक़ो बि ॾिनो वियो ऐं सभ खां ॾुखी सोच बि। सवलो तरीक़ो इहो भई सिर्फ़ु नाम जे जाप सां सिमरन सां कहिड़ी ॻाल्हि आहे, मालिक ताईं पहुची वञूं। सिर्फ़ु वेंदे वेंदे यादि करूं, आख़िरी वक़्त में मालिक की यादि अचे असां परमात्मा ताईं पहुची वञूं। इन खां वधीक सवलो कहिड़ो तरीक़ो आहे जंहिंजे लाइ एॾो भिटके एॾियूं तपस्या कजे न एॾो कुझु कजे, त सिर्फ़ु अंत समय यादि अचे असां तरी वञूं। छा आहे इहो? सभ खां सवलो तरीक़ो ऐं सभ खां ॾुखियो मार्ग, ॾुखियो तरीक़ो। उन अंत मौक़े ते छल यादि अचे, जे ख़्याल ॿिए पासे त वरी पतो न आहे केतिरा जनम भोगे करे वरी इंसान जी ख़बर ई न पवंदी, या अहिड़ो रस्तो मिले न मिले। ऐं सभ खां सवलो, सभ खां ॾुखियो तरीक़ो। ऐं उनजे लाइ असांखे सम्झाए भई सचे साईं जो श्वास श्वास में सिमरन, श्वास श्वास में नाम, श्वास श्वास में जाप। जेकॾहिं श्वास श्वास में सिमरन हूंदो त पोइ असां किथे बि हुजूं, कीअं बि हुजूं, कहिड़ी बि जॻह ते हुजूं, कहिड़े बि माहौल में हुजूं, असांजो उहो श्वास श्वास में सिमरन हलंदो ई रहंदो। ऐं उन सिमरन जे लाइ असां पंहिंजे श्वास श्वास में उन नाम जो सिमरन रखूं। ऐं जीअं ई असां श्वास श्वास में उन सचे साईं जो सिमरन कंदा ईंदासीं त पोइ आस्ते आस्ते असांजे श्वास श्वास में उहा आदत पइजी वेंदी। श्वास श्वास खे उहो जाप उनमें ईअं समाइजी वेंदो जो असांखे जपड़ो बि न पवंदो, पतो बि न पवंदो। ईअं खणी जपड़ो न पवंदो, मक़सदु पतो न पवंदो। जॾहिं हर रोज़ु असां कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो श्वास श्वास में सिमरन कंदासीं त आस्ते आस्ते उहा श्वास श्वास में आदत पइजी वेंदी। ठीकु ईअं जीअं असां कोई ड्राइव कंदा आहियूं, कोई कारोबार कंदा आहियूं, कोई कुझु पिया कंदा आहियूं। जॾहिं शुरू में असां ड्राइविंग सीट ते वेहींदा आहियूं त पोइ असांखे केतिरी ॾुखियाई थींदी आहे। हेॾे तकींदासीं, होॾे तकींदासीं, साम्हूं हूंदासीं, ॿीहर रहंदासीं, परेशान थींदासीं। कंहिं महिल गियर घुसंदो, कंहिं महिल हैंडल रुकंदो, कंहिं महिल कुझु थींदो, कंहिं महिल स्टेरिंग हेॾे होॾे थींदो, केतिरो ख़ौफ़ थींदो आहे। ऐं इहो ई पतो कोन्हे पाण हणंदासीं या साम्हूं वारे खे हणंदासीं, इहो बि पतो कोन्हे। शुरू में कुझु ॾींहं असांखे ॾुखियाई थींदी आहे, लेकिन जंहिं ॾींहुं असां ड्राइव सिखी वेंदो त पोइ कीअं हूंदो। अगरि पहिरें सां पंहिंजो पाण खे पोइ सां भेट करूं पोइ त असां ड्राइव हिकु पासे कंदा आहियूं, तकींदा ॿिए पासे ऐं ॻाल्हाईंदा ॿिए पासे ऐं हथ कंहिं महिल ॾींदा आहियूं, कंहिं महिल न ॾींदा आहियूं। गाॾी पंहिंजो पाण हलंदी रहंदी आहे, सभु कुझु पंहिंजो पाण थींदो रहंदो आहे, महसूस बि न थींदो आहे कोई गाॾी कयूं था, हलायूं था। जॾहिं असां मास्टर थी वेंदा आहियूं पोइ सभु कुझु पंहिंजो पाण थियणु लॻंदो आहे।
असां कुझु न करिणो पवंदो आहे, चऊं न चवणो पवंदो आहे। जीअं असां तरंदा ऐं तरणु सिखंदा, जॾहिं शुरू में असां पाणी में लहंदा आहियूं त उन वक़्तु हालत छा हूंदी आहे, केतिरा गोता खाईंदा आहियूं, केतिरो ॿियो को पकड़ींदो आहे, केतिरो सेखारींदो आहे, कंहिं महिल ॾिसंदो आहे। ऐं जॾहिं सिखंदा आहियूं ईअं लॻंदो आहे त जेकॾहिं हथ पेर न हलिया त असां न हूंदासीं या हेठि हूंदासीं न वेंदासीं, कहिड़ा थपड़ा मारींदा। लेकिन जॾहिं तरणु सिखी वेंदा आहियूं त पोइ असां कहिड़ा थपड़ा मारींदा आहियूं। ईअं बिल्कुलु सिधो पाणीअ मथां सुम्हिया पिया हूंदा आहियूं, न हथु हलंदो आहे न पेर हलंदो आहे, निंड कंदा पिया। तरणु सभु खां सवलो थी वेंदो आहे। सिर्फ़ु माण्हू आम ॾिसंदा आहियूं, सभु थोरो आम सुम्ही पवंदो आहे बसि मथियां पाणीअ मथां, ईअं बिल्कुलु जीअं सेज ते सुम्हिया पिया ईअं ई सुम्हियो पियो हूंदो आहे पाणीअ मथां, हथु पेर कुझु बि न हलंदो आहे। तरणु पंहिंजो पाण थी वेंदो आहे। साॻे नमूने असांजो सिमरन हूंदो आहे। जॾहिं असां शुरू में जाप कंदा आहियूं असांखे श्वास श्वास में थोरो ध्यानु ॾियणो पवंदो आहे। श्वास श्वास खे उन सिमरन खे, मालिक जे नाम खे, जाप खे, उन सच्चे साईं खे समाइणो पवंदो आहे। पर जीअं जीअं श्वास श्वास में सिमरन ईंदो वेंदो असांखे आदत पइजी वेंदी। पोइ असां सुम्हिया पिया रहूं, वेठा रहूं, घुमंदा रहूं, कारोबार में हुजूं, दोस्ती में हुजूं, संगत में हुजूं, साथ में हुजूं, किथे बि हुजूं, असांखे पतो बि न हूंदो, असांजो जाप हलंदो रहंदो। इन करे त हुनखे अजपा जाप चयो वेंदो आहे। अजपा जाप यानी जंहिंजो पतो ई न आहे, जाप असां अजपा यानी जाप आई न पर पंहिंजो पाण थिए थो। श्वास खे जंहिं महिल ॾिसंदासीं हलंदो ई हलंदो पियो। इन करे उन्हनि संतनि महात्माउनि जे लाइ कॾहिं बि कोई नालो ईंदो आहे त चवंदा उनजो सुम्हण बि समाधि आहे। सुम्हणु समाधि छा, असां वांगुरु सुम्हंदा आहिनि, असां वांगुरु लेटंदा आहियूं, असां वांगुरु निंड कंदा, लेकिन श्वास श्वास में उनजो सिमरन जाप हलंदो ई हलंदो रहे थो। ऐं जॾहिं श्वास श्वास में सिमरन थियो, उन मालिक जी यादि थी त पोइ उनजो मक़सदु आहे जेको उहो आहे तहिड़ो मां, यानी पंहिंजो पाण खे उन वांगुरु बणाइण, उन में समाइण, उन खे ॾियणु, उन जहिड़ो न थियणु पर उहो थियणु, ईअं खणी चऊं भई उन में समाइण, पंहिंजो पाण खे ॾेई छॾणु। ऐं असां आम तौर पर ॾिसंदासीं इंसान जॾहिं बि जंहिंजो ध्यानु कंदो आहे उहो तहिड़ो थियणु शुरू थी वेंदो आहे। जंहिंजी यादि हूंदी उहो उन वांगुरु थियणु लॻंदो। आम इंसान सत्संग काफ़ी अहिड़ा शख़्स मिलंदा आहिनि संसार में, हक़ीक़त में काफ़ी मुंहिंजो वास्तो रहियो आहे, जिन खे ॾिसी करे मां सम्झी वेंदा आहिनि कंहिंजो शिष्य, कहिड़े गुरू सां वास्तो अथसि। छाकाणि जेको सही नेम कंदो, जाप कंदो, सिमरन कंदो तो पतो पवंदो उनजी शिकिल पंहिंजो पाण तहिड़ी थियणु लॻणु शुरू थी वेंदी आहे, चहिरे ते बि असरु अचणु शुरू थी वेंदो आहे, पंहिंजो पाण ओड़ो बणजणु शुरू थी वेंदो आहे, ओड़ी नेचर बणजणु शुरू थी वेंदी आहे, ओड़ो ॻाल्हाइणु बणजणु शुरू थी वेंदो आहे, ओड़ो हलणु बढ़णु शुरू थी वेंदो आहे, ओड़ा चहिरे जा एक्सप्रेशन्स अचणु शुरू थी वेंदा आहिनि। पंहिंजो पाण इहो हिकिड़ो कुदरती नेचर आहे, उनखे बदिलाए नथो सघे। उनजो अंदाज़, उनजो ॻाल्हाइणु, उनजी हली चली, उनजो चहिरो सभु ॿुधाईंदो आहे कंहिंसां वास्तो आहे। सिर्फ़ु असां में सिमरन हुजे। ऐं जेकॾहिं असां संसार में बि ॾिसूं त बेशक उहे पाण में घोट कुंवार हुजनि, ज़ाल मुड़ुसु हुजनि, केॾा अहिड़ा चहिरा मिलंदा आहिनि जंहिंजो पाण में प्यारु हुजे, मोहबत हुजे, हिक ॿिए जी सिक हुजे,
असां काफ़ी अहिड़ा मिलंदा आहिनि जेके ॾिसण में इहे लॻंदा आहिनि शायदि भाउ भेण, उनजे चहिरा हिक ॿिए सां मिलणु शुरू थी वेंदा आहिनि। जॾहिं त पुछण ते पतो पवंदो आहे त किथे ज़ाल मुड़ुस आहिनि, पर उहा हिक ॿिए जी यादि, हिक ॿिए जो प्यारु उन्हनि खे बिल्कुलु हिकु जहिड़ो करे छॾींदो आहे, उन वांगुरु बणाए छॾींदो आहे। कॾहिं कॾहिं पुछण खां बाद पतो पवंदो आहे, न त पाण में ॾिसण वारो सम्झंदो शायदि ॿई हिकु जहिड़ा भाउ भेण आहिनि पाण में। तंहिंजे करे असां जॾहिं उन ईश्वर जो, उन मालिक जो, उन प्रभु जो, उन सचे साईं जो असां ध्यानु, नाम, जाप, सिमरन कंदा त उनजो मक़सदु आहे उन वांगुरु थियणु, उन जहिड़ो थियणु, उन ताईं पहुचणु, उन खे पाइणु, उन में समाइणु। असां कोई बि उनखे नालो ॾेई छॾियो। ऐं जॾहिं पोइ असां जॾहिं इंसान बणिजी करे आयासीं, असां संसार में त रहंदा ई आहियूं, सभ सां हलंदा आहियूं, सभ सां घुमंदा आहियूं, सभ सां वेंदा आहियूं, रिश्ता नाता कारोबार सभु कुझु संभालींदा आहियूं, दोस्ती साथ सभु कुझु असांजी हलंदी आहे। पर उन्हनि सभिनी में उन्हनि संतनि असांखे सम्झायो, सभु कुझु कयो, पर हथ हाज में दिलि यार ॾे। उन हिकिड़ो जेको मुहावरो चयो, हथ हाज में दिलि यार ॾे, यानी संसार में सभु कमु कयूं पर यादि उन मालिक जी हुजे, उन सचे साईं जी हुजे। ऐं जॾहिं यादि उन जी हूंदी त पोइ वरी कॾहिं कॾहिं सुवालु उथंदो आहे, अगरि यादि उनजी हूंदी, ध्यानु उनजो हूंदो त पोइ ॿिया कम कीअं करे सघंदासीं। ऐं इन जे लाइ जॾहिं असां श्वास श्वास में सिमरन कंदा त पोइ हक़ीक़त में असां जॾहिं उहा आदत विझंदा आहियूं, पंहिंजो पाण खे मालिक सां जोड़ींदा आहियूं, असां जेको बि कुझु कयूं श्वास श्वास में सिमरन हलंदो ई रहंदो आहे। ऐं जॾहिं श्वास श्वास में सिमरन हलंदो त पोइ असांजो ध्यानु, असांजी सोच, असांजो सिमरन उन मालिक सां जुड़ियो रहंदो त पोइ असांजी सोच, असांजी पॉज़िटिविटी सदाई, बुद्धि, अकुल, समझ सदाई उन मालिक जी रहमत सां बढ़ियो रहंदो। असांजी उहा सदाई बहितर रहंदी, असांखे कोई ग़लति ख़्यालु ईंदो ई न, ग़लति वीचार ईंदो ई न, ग़लति संगत बि कॾहिं आई तॾहिं बि असां संभलिजी वेंदासीं, पंहिंजो पाण खे बढ़ाए वठंदासीं, छाकाणि त असां मालिक सां जुड़िया रहंदासीं, उन सचे साईं सां मिलिया रहंदासीं। जॾहिं उन जी यादि हूंदी त पोइ सभु रस्ता पंहिंजो पाण साफ़ थींदा वेंदा, छाकाणि त असां सभु इंसान पंहिंजे कर्मनि ते विश्वास रखंदा, ऐं सॼा कर्म ईअं ई हूंदा आहिनि जीअं मकड़ी जी ॼार। जॾहिं मकड़ी खे ॾिसंदा आहियूं आमतौर ते जेका वात वञो तंद कढी करे आमतौर भितनि ते लॻी पई हूंदी आहे, इहो छा कंदी आहे, पंहिंजे मुंहुं मंझां उहो धाॻो कढंदी आहे। इहो हक़ीक़त में कढी करे उन ॼार खे बुनंदी रहंदी आहे, बनाए रखंदी आहे। उहो बनाईंदी इन करे आहे त जीअं इनमें कोई मख, कोई कीड़ो, कोई मच्छर कोई फासे, उनखे मारण जी कोशिशि कंदी आहे, उनखे फसाइण जी कोशिशि कंदी आहे।
पर मकड़ी जाल उनखे बुने बुने ठाहे ठाहे ॿियो जेको फाथो सो फाथो कॾहिं कॾहिं फासंदो आहे, कॾहिं न फासंदो आहे, पर उहो ठाहे ठाहे कॾहिं उन में पाण फासी पवंदी आहे ऐं पाण में तड़फी तड़फी पूरी थी वेंदी आहे। पर उहा मकड़ी जाल ख़तमु न थींदी आहे। उनखे ख़तमु करण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई तरीक़ो रहंदो आहे। जहिड़े नमूने उन जाल खे बुनंदी आहे, उनखे बनाईंदी आहे, उहो ॿिए को ख़तमु न थींदो आहे। उहो पाण में मरी पूरी थींदी आहे, ख़तमु थींदी आहे, लेकिन जाल ख़तमु न थींदी आहे। जाल खे ख़तमु करण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई तरीक़ो रहिजी वेंदो आहे। काई काई मकड़ी समझदार हूंदी आहे, काई काई मकड़ी उहा अक़लमंद हूंदी आहे, काई काई कॾहिं कॾहिं कोई विरले जॾहिं चवंदी आहे त हाणे इहा जाल ख़तमु थियण वारी न आहे, मां पाण फासां, त पोइ उनखे ख़तमु करण जो तरीक़ो आहे उहा वापसी मुंग में पंहिंजो धाॻो विझणु शुरू कंदी आहे। बुनल हूंदी हूंदी आहे, पोइ ओड़े नमूने उहो वापसि पंहिंजो धाॻो वधंदी वेंदी, तव्हांजो सॼी जाल खे खाई करे ख़तमु करे छॾी, पाण वरी आज़ादु घुमंदी आहे, पंहिंजो पाण खे वरी सही करे छॾंदी आहे, तहिड़ो करे छॾींदी आहे। साॻे नमूने असां सभु इंसान जेकॾहिं असांजी सोच हुजे त मां शायदि ॿिए सां धोखो कयां थो, ॿियनि खे फसायां थो, ॿियनि सां हे कयां थो, इहा असांजी ग़लति फहमी हूंदी। छाकाणि त असां सभु कर्मनि ते यकीन रखंदा आहियूं, असां सभु अहमाल ते विश्वास रखंदा आहियूं। इन कुदरत असां इन करे उन मालिक उन ईश्वर सां सभिनी खे एतिरी त सम्झ ऐं ॿुधी ॾिनी आहे जो असां कहिड़ा बि हुजूं कर्मनि ऐं अमलनि ते विश्वास ज़रूरु रखंदा, भई जहिड़ो कंदासीं तहिड़ो पाईंदासीं। जॾहिं उहा सोच ईंदी आहे त पोइ असां जॾहिं जाल बुनंदा आहियूं, कंहिंखे फसाइण जी, कंहिंखे धोखो ॾियण जी, कंहिंखे कुझु करण जी, त पोइ असांखे पतो आहे असांजा कर्म ईअं ई हूंदा आहिनि। जीअं गांइ जो बछड़ो, गांइ जो गाबो या गाबी, गांइ जो ॿार, गऊं जो ॿार, गऊं जी इहा खूबी हूंदी आहे त बेशक सवे गायूं खड़ियूं रहे, सवे गांइ जा बछड़ा खड़ा रहे, पर गांइ जो बछड़ो सवे गांयुनि मां घुमी फिरी पंहिंजी गांइ माउ खे सुञाणे करे उन हलियो वेंदो, ॿिए ॾे न वेंदो। ॿिया जेके बि जानवर आहिनि उहे केॾे वञी सघंदा, पर गांइ जो बछड़ो सभिनि गांयुनि में ॻोल्हे करे पंहिंजी माउ ॾे हलियो वेंदो। ऐं जेका गांइ हूंदी उहा बि बेशक सवे ॿिया बछड़ा खड़ा आहिनि, पोइ पंहिंजो पाण पंहिंजे बछड़े ते फिरी वेंदी, सभु हिकु जहिड़ा थोरे हुजनि। इहा हुनजी खूबी आहे। ऐं साॻे नमूने असांजा कर्म आहिनि, कर्म बि जेके कंदासीं, इन करे चयो वेंदो हर को कर्मनि में अहमाल त विश्वास इन करे रखंदो आहे। असांजा कर्म बि उन गांइ जे बछड़े वांगुरु आहिनि। असां जीअं हुजूं, जिथे हुजूं, जहिड़ा हुजूं, जेको कर्म थियलु हूंदो, जंहिं महिल मूंखे मौक़ो मिलियो, जंहिं महिल मुंहिंजी माल आई ॾियण जी, पोइ असां जिथे हज़ारे माण्हुनि में जो पंहिंजो पाण घुमी फिरी उते ई पहुची वेंदो, उन खे अची करे टच कंदो, मां पहुतो आहियां अची पंहिंजे कर्म जी निशानदेही, तूं हे कयो मोती करे मां तोॾे अची वियो आहियां। बेशक कुझु बि थिए, किथे बि हुजे, कहिड़े बि नमूने हुजे, कहिड़े माहौल में हुजे, कहिड़ी बि जॻह ते वेठो रहे, कर्म पंहिंजो पाण किरड़नि मुंहिंजो ॻोल्हे करे अची करे लहंदुसि, भई तूं जिथे मां उते अची वियो आहियां। तंहिंजे करे कर्म उहो मोटी ज़रूरु ईंदो आहे।
ऐं पोइ इंसान खे पतो ई न पवंदो आहे ॿकिरी जी जाल वांगुरु लॻो ईअं त मां ॿिए खे फसाइण जे लाइ कयो, ॿिए जे लाइ कुझु कयो, शायदि ॿियो को जीव फासंदो, पर मकड़ी पाण फाथी। पर कोई समझदार मकड़ी उन जाल के खाई वेंदी आहे, कर्मनि खे खाई वेंदी। ऐं कोई समझदार इंसान बजाए उन जाल भुञण जे पंहिंजा जेके कर्म आहिनि उनखे खाई वेंदो आहे, उनखे ख़तमु करे वेंदो आहे, उन खे पूरो करे पंहिंजो पाण खे मालिक सां मिलाए छॾींदो आहे। ऐं सॼा कर्म जेके बि आहिनि पतो न आहे करोड़े जन्मनि जा केतिरा नी किए आहिनि, पर असां इंसान जेके बि आहियूं इहो मालिक जी रहमत असांखे नाम जाप ॾिनो वियो, ध्यानु ॾिनो वियो। जॾहिं असां उन मालिक जे नाम में जाप में पंहिंजो पाण खे समाईंदासीं, उन में ॾींदासीं, पंहिंजे श्वास खे उनजे सिमरन सां जोड़ींदासीं, उन सां मिलाईंदासीं, त पोइ असांखे इहो बि चयो अंत मति सो गति। इहा सभु खां वॾी असांजे लाइ हिकिड़ी सौगात ॾिनी वई भई जेको अंत समय ख़्यालु हूंदो अॻिते जो जेको बि फ़ैसिलो थींदो उन बेस ते थींदो। इहे सभु कर्म पंहिंजी जॻह ते ठीकु हूंदे, कुझु बि ॻाल्हायूं न ॻाल्हायूं, कुझु बि कयूं, पर वेंदे वेंदे जेका यादि हूंदी अॻे जनम ते अॻिते जो उनजो असरु ज़रूरु पवंदो। ऐं इन खे असांखे चयो वियो त जेकॾहिं अंतगत मती सो गति, जेको अंत समय उहे अॻिते, त पोइ छो न उन वक़्तु असांखे सचे साईं जो यादि हुजे, उनजो सिमरन हुजे। अगरि उन ताईं पहुतासीं त बाक़ी कुझु करिणो ई न पवंदो, सभु कुझु बणिजी वेंदो, सभु कुझु। ऐं उनजे लाइ असांखे तयारी सदाई रखणी आहे। पतो न आहे श्वास कुझु बि थिए, कंहिं वक़्तु बि थिए, सुम्हे पए थिए, घुमंदे थिए, वेठे थिए, ॻाल्हाईंदे थिए, कंहिं बि तरीक़े सां किथे बि थिए, कंहिं मंदर में थिए, कंहिं ॿी जॻह ते थिए, कंहिं टॉयलेट ते थिए, घर में थिए, किथे बि थिए, कंहिं बि जॻह ते थी सघंदो आहे। इन करे उहा आख़िरी श्वास जी तयारी उहा सदाई रखणी आहे, उहा बनाए करे रखणी आहे। ऐं हक़ीक़त में असांजो श्वास में वॾो कमाल जो आहे, किथे जो किथे पहुचाए छॾे। असां चवंदा आहियूं हिते ही जान अॻिते ॿियो जान, हिते ही संसार अॻिते स्वर्ग नर कुझु बि। ऐं जेकॾहिं ॿिन्ही जी भेट करूं त अलाए केतिरो परे ॾींहुं पतो बि कोन्हे, पर श्वास में एॾो दम आहे, कमाल जी चीज़ आहे। श्वास खयोंसीं त हिन जहान में, न खयोंसीं त हुन जहान में केतिरो जल्दी पहुचाईंदो आहे। केॾी वॾी कमाल जी चीज़ आहे। सिर्फ़ु हिकु सेकंड बि न लॻे। अगरि श्वास खयोंसीं त हिन जहान में, न खयोंसीं त हुन जहान में, केॾो तेज़ी सां हलंदो आहे, केतिरो तेज़ी सां पहुचाईंदो आहे। यानी जिते सोची कमु न करे ऐं पतो बि न पवे हिते जो हुते पहुची कीअं वियो, वरी कमाल जी चीज़ आहे। ऐं जेको एॾो दम रखंदो आहे, अगरि हिते हलियो त हिन जहान में, न हलियो त अॻिते पहुचाए छॾे हुन जहान ते। जेको एॾो दम रखंदो आहे त पोइ असांखे उनजी अहमियत ऐं क़ीमत खे सम्झणु खपे, केतिरो दम रखंदी आहे, उनजी अहमियत केतिरी आहे, उनजी क़ीमत केतिरी आहे, उनजो मुल्ह छा आहे। असां इन में जो अंदाज़ो लॻाए सघूं था। सो बि श्वास अचण ऐं न अचण ताईं बसि मिठी सिर्फ़ु एतिरी आहे, केतिरो तेज़ी सां उहो सफ़र करे थो।
केतिरो तेज़ी सां पहुचाए थो। त साॻे नमूने श्वास असांखे चयो वियो अंतमति सो गति। उन श्वास वक़्तु जेका सोच हूंदी तव्हांखे उन जॻह ते पहुचाए छॾींदो। अगरि सोच स्वर्ग वारी हूंदी त स्वर्ग ताईं पहुचाए छॾींदो। सोच नर्क वारी हूंदी त नर्क ताईं पहुचाए छॾींदो। सोच के ॿिए जीव वारी हूंदी, जानवर वारी या कंहिंजी बि हूंदी त उन ताईं पहुचाए छॾींदो। सोच के देव वारी हूंदी त उन ताईं पहुचाए छॾींदो। ऐं जेकॾहिं सोच उन सचे साईं ताईं हूंदी, ईश्वर ताईं हूंदी त उन ताईं पहुचाए छॾींदो, उन में समाए छॾींदो। तंहिंजे करे नाम सिमरन जाप हक़ीक़त में असांखे मालिक ताईं पहुचाइण जो सभ खां सवलो तरीक़ो। असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे उन सां जोड़ूं, पंहिंजो पाण खे उन में समायूं, उन सां हलूं। ऐं श्वास असांजो ईअं ई आहे। जीअं असां चयोसीं तरण सिखणु या ड्राइविंग सिखणु, जॾहिं सिखणु शुरू कयासीं त कीअं हुयासीं, ऐं जॾहिं सिखी वियासीं पोइ त पाणी जे मथां सिर्फ़ु सुम्हिया पिया हुआसीं। पाणी हिकिड़ो साॻियो ई हुयो, उनमें कोई फ़र्क़ु कोन। पर जंहिंमें पहिरियां गोता पई खाधासीं असांखे एतिरो ख़ौफ़ हो, पर पोइ पाणी साॻियो हुई, बिल्कुलु आराम हिकिड़े सेज वांगुरु सुम्हिया पिया हूंदा। ऐं तंहिंजे करे पाणी असांखे तरणु सेखारींदो आहे, ॿोड़णु न सेखारींदो। ऐं पाणी कंहिंखे ॿोड़ींदो बि कोन्हे। अॼु ताईं पाणी कंहिंखे ॿोड़ियो आहे, पंहिंजी ग़लती कोन्हे। तरणु पाण खे न ईंदो अथसि, ॿुॾंदो पाण आहे, चवंदो आहे मूंखे पाणी ॿोड़ियो। अगरि पाणी कंहिंखे ॿोड़े आहे उहो त मोअल खे ई न आहे ॿोड़ींदो। जॾहिं को ॿुॾंदो आहे, मरंदो आहे, उनखे बि तारे करे वरी मथे बीहाए छॾींदो आहे, हर को पोइ ॻोल्हे ईंदो आहे, खणी ईंदो आहे। अगरि पाणी ॿोड़े उहो त मोअल खे ॿोड़े। उहो चवंदो आहे न मोह पाण, ग़लती पंहिंजी थी, हर बार मां ते इल्ज़ाम न अच, मां तोखे मथे करे बीहाईंदो आहे। त मुर्दे खे ई मथे करे बीहाए छॾींदो आहे। ॿिनि ॾींहंनि खां पोइ जेको ॿुॾंदो आहे उहो पाणीअ मथां तरंदो पियो, हुननि खे खणी करे वरी पंहिंजो क्रियाक्रम करे ईंदा आहिनि। इल्ज़ाम पाणी ते को सदा ॾे, पर हक़ीक़त में पाणी मुर्दे खे ई ॿोड़ण न ॿोड़ींदो। तरणु पाण खे न अचे ऐं पोइ इल्ज़ाम पाणी ते, पोइ त इहा पंहिंजी कमी आहे। हर में साॻे नमूने हीउ संसार जेको बि आहे उहो न ॿोड़ण लाइ आहे, न कंहिंखे ॿोड़ींदो आहे। कोई पंहिंजी कई पाण ॿोड़े उनखे तरणु न अचे त उनखे भला संसार छा कंदो। उहो त तरण जे लाइ हूंदो, कंहिंखे ॿोड़ींदो आहे ई न। पाण खे तरणु न अचे, पाण उन पासे न वञे। पाण ईअं हुजे भई हिकिड़ो शख़्स हो, पोइ उनखे तरण जो शौक़ु थियो, चयो मां पाणी में तरां पियो। वियो जीअं पाणी में लथो त पहिरियों गोतो आयुसि, हाणे वीचारे खे पतो कोन हो। जीअं ॿियो पहिरियों गोतो आयुसि, हेॾे आयो, ॿाहिरि निकिरी आयो। बेचुसि चयो तोखे तरणु सिखणो आहे त हल अंदरि न। चए न मां अंदरि न हलंदो। चए बाक़ी जेसि ताईं तरणु न सिखंदुमि तेसि ताईं पाणी में न लहंदो। तरणु सिखी पोइ ई पाणी में लहंदो। हाणे हुन सां केरु पवंदो, पाणी में लहंदो ई न त तरंदो छा। ऐं तरण जे लाइ त पाणी में लहणो ई पवंदो। साॻे नमूने असां इहो त सभु चाहींदा आहियूं, उन मालिक खे पायूं, ईश्वर खे पायूं, सभु कुझु कयूं, एतिरा चङा थियूं, बहितर थियूं, अलाए केतिरा केतिरा सपना सजाईंदा आहियूं। स्वर्ग हुजे, मालिक जी रहमत हुजे, उन सच साईं जी आशीर्वाद ताईं पहुचूं, पर उन प्रोसेस खे थोरो पूरो त कयूं, उन तरफ़ थोरो वधूं त सही, उनजो सिमरन जाप शेवा कुझु कयूं त सही।
उन तरफ कुछ अचूं तो सही। असां चऊं करूं कुझु न ऐं पहुचूं तो पाणी जो उन मिसाल वांगुरु थी वेंदो। जे चयो पहिरियों तरणु सिखंदुमि बाद में पाणी में लहंदो, पर असांखे तरण जे लाइ पाणी में अचिणो पवंदो। उन मालिक ताईं पहुचण लाइ उनजे नाम जाप खे पाइणो ई पवंदो। ऐं जॾहिं उनजो नाम जाप हुजे त पोइ उहो भाई शेवाराम वांगुरु, भाई शेवाराम जो ॾिस के साईं जी शरण में नेम में जाप में हूंदो हुयो, शेवा सिमरन में हुयो। तुंहिंजे पंहिंजे घर में उनजी तबियत ख़राबु थी, सभिनी खे चयो कुझु कर, चयो न मां साईं जन तुंहिंजा दर्शन कंदुमि, बसि मूंखे उहो सभु कुझु आहे। उनखां बाद जेको कुझु कयो। ऐं जॾहिं साईं जन ॾियो उतां उन्हनि माण्हू मोकिलिया, साईं जन उते विया त एसि ताईं उहो गुज़ारे चुको। ऐं जॾहिं सभिनी वेनिती कई साईं हाणे करे कुझु न वियो, अॻिते छा थींदुसि। ऐं साईं जन भाई शेवे खे नियापो मोकिलियो ऐं हू साईं जन जो नालो ॿुधी करे त साईं जन छॾींदा पिया उथी करे हलियो आयो। ऐं सभिनी खे जॾहिं चयो जे कुझु कर, तो साईं जन खे चरणनि ते पई करे चयईं, साईं मतिलबु हिन जे चवण ते मुंहिंजो कमु न लहे। जॾहिं मां तव्हांजो सिमरन करे रहियो हुउमि, तव्हांखे यादि करे रहियो हुउमि, त पोइ मुंहिंजा श्वास पूरा थिया। पर उते पहुची करे मूंखे पहुचाए वियो। उन चवंदा हेॾी सच साईं जे सिमरन में आहे, सच साईं जो शिष्य आहे, इन करे सच साईं ॾे पहुचाए। ऐं उते मां उन वैकुंठ में, उन ईश्वर में, मालिक उन तव्हांजी दामन में हुयो। ऐं मूंखे उहो जेको तव्हांखे यादि जो फल जो उते जेको फल मिलियो, मां उते पहुतो आहियां। सो ही मूंखे कहिड़ी कहिड़ी इन जे करे मुंहिंजो कमु न लहे। तंहिंजे करे तव्हां पंहिंजी यादि सां मूंखे उते पहुचायो, ॿियो न खपे। ऐं साईं जन खां आशीर्वाद थी उन्हनि जेको बि चयो कुझु उहो सभु कुझु धर्म नीति जेको हुयो करे, ऐं वरी साईं जन खां आशीर्वाद वठी करे वरी उहो सिमरन कंदे पंहिंजे लोक में पहुतो, उन सच साईं जी दामन में पहुतो, उन ताईं वञी करे तंहिंजे करे नाम जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे मालिक ताईं पहुचाए। ऐं इन करे जंहिं दौर में असां गुज़रूं था, इन करे उनमें चयो वियो कलयुग केवल नाम आधार। भई जे कलयुग जे दौर में रहूं था, तो जो माहौल कॾहिं कहिड़ो रहंदो ई सही। हर कंहिंजी सोच, हालत, अमल सभु कुझु अलॻि। पर इन दौर में नाम ई सच जो सहारो हूंदो, सच साईं जो नाम ई सभु तारींदो। ऐं नाम यानी श्वास श्वास में सिमरन, जेको सॼो श्वास हलंदो रहे उन में सिमरन हलंदो ई हलंदो रहे। ऐं उन सिमरन जे लाइ असां हर रोज़ु कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम ध्यानु, उनजो जाप, उनजो सिमरन कयूं। ऐं उन सचे साईं जी यादि हूंदी, असांजो सिमरन हलंदो रहंदो। ऐं ड्राइविंग वांगुरु, तरण वांगुरु घुमंदे फिरंदे पंहिंजो पाण हलंदो रहंदो। असां शुरू में सिर्फ़ु कयूं सही, असां जुड़ियूं सही। ऐं जॾहिं जुड़ंदासीं त पोइ उन सचे साईं जे नाम जो आधार ई असांखे भाव सागर पार कंदो, उन मालिक ताईं पहुचाईंदो। सच उस भाॻो ॾींहुं, उन मालिक जी रहमत जो ॾींहुं, जंहिंमें पाण सभु उन नाम सां जुड़ी करे उनजी आसीस, उनजी रहमत, उनजी मंज़िल, उनजे चरणनि खे पाइण जे लाइ पाण सभु उनजी दामन में आया आहियूं। सो उन सचे साईं दर इहा ई अरदास इल्तिजा त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाईं उनजे नाम ध्यान सां जुड़ी करे उनजे सिमरन सां पंहिंजे श्वास श्वास खे सफलो करे उनजी रहमत पे रहूं, उनजी आसीस खे पायूं ऐं उन ताईं पहुचूं। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे विस्पतिवार नामदान जे शुभ अवसर ते
पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामना वाधाई सचो सतरा सचो सतरा सचो।